सही 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 मथे जो सूरु वाक़ई तोखे छॾे वियो ऐं इन जे करे ई तोखे पेट में सूरु थियो आहे। हाणे हीअ तोखे आऊं दवाऊं थो लिखी ॾियां 2 ॾींहंनि खां पोइ वरी अचिजे। पकोड़े समोसे बाबा चकर पकोड़े समोसे तुम्हारे घर कोने अम्मा वटे दे अम्मा छोकिरा ए बंद पियो डॉक्टर साहब छोकिरा ॿार हली विकण पकोड़े समोसे ताज़ा 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 तोखे मूं घणा चकर चयो बाबा हिते न ईंदो कर। यार रोज़ी का करियो पंहिंजी जो भला ॿाहिरि वञी विकण न बाबा ॿाहिरि वञी विकण पुटु। डॉक्टर साहब वो कम तो कर दे कहिड़ो कमु आहे? हाँ कर यार हेलो डॉक्टर भाई हा ॿुधाए कहिड़ो कमु बाबा? हाँ 12 पढ़ियल है पोइ आउं छा करियां? डिस्पेंसरी कयल आहे पोइ नौकरी ॾे। नौकरी बाबा मूं वटि किथां आयूं नौकरी? हाँ नौकरी बाबा मूं वटि किथां आयूं? अरे जुल्फी खे ॿाहिरि कर बाबा जुल्फी वॾी है पगार ॾींदी कोन। हल 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 समोसे पकोड़े कन तो खाई बाबा। हाँ पोइ हला पोइ वरी करे जा तोखे बाबा कंहिं घुरायो आहे? ठीकु आहे हाँ छोकिरा हा जामो 10 रुपया समोसे पकोड़े। गले में सूर पइजी वियो आहे। अच्छा गले में सूर ही अञा कोन थो छॾे? न सर। अच्छा अच्छा बात खोल करो। काफ़ी अरसे खां आहे तोखे? जी हाँ हाँ अॻु में कॾहिं तूं मोटा आयो आहे? 2-3 महीना छॾे करे। हा 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 तोखे छा लिखी ॾिनो अॻु में? तव्हांखे ख़बर हूंदी न। बाबा हू टेबलेट लिखी ॾिना हुआ न तोखे मूं उहो खाधा तूं? हा अच्छा अच्छा उहो तो छा सां खाधी? उहा सर खीर सां खाधी हुई। ओहो उहो खीर सां कोन खाइणी हुई पुटु उहो तोखे मूं चयो नीम गरम पाणी सां खा। अच्छा ठीकु आहे बाबा। हाणे वरी हीअ तोखे टेबलेट लिखी थो ॾियां हीअ 2 ॾींहं वरी इस्तेमालु कर 2 ॾींहंनि खां पोइ वरी अचे। जी ठीकु आहे डॉक्टर साहब पेट जो सूर मूंखे छॾे वियो। हा हा पेट जो सूर छॾियो बहितरीन पर हा गोरियूं या अहिड़ी लिखी ॾींदो आहियां जो टंग में एॾो सूर पियो आहे माना बीहण ई माना मुंहिंजो आज़ार थी वियो आहे हलणु आज़ार थी वियो आहे त माना टंग जे सूर जो आउं हिकिड़ो मलम थो लिखियो ॾियां। ठीकु आहे बाबा इहो मलम तूं इस्तेमालु कर अलाह कंदो इहो टंग जो सूर छॾे वेंदो। अच्छा सही है 200 रुपया हथों घटि ॾिना हुआ अॻु में थोरो ख़्यालु कजो। अच्छा चलो ठीकु आहे। हा वरी तूं वरी जुल्फी खे चयो डॉक्टर मूंखे चयो आहे त 200 घटि ॾे न कर ईअं न कर। कैप्सूल खाई पियो वेतूं ई छा? हीरा साहब उहो वेचणो कोन पुटु नेराने खाइणी हुई। अञा 3 ॾींहंनि जी तोखे आउं लिखी थो ॾियां गोरियूं ठीकु आहे? अञा 3 ॾींहं खाई पोइ वरी मूं वटि अचु ठीकु आहे? हलो ए डॉक्टर साहब मुझे भी छा पियो करे मुझे वरी दिल में सूर पइजी वियो आहे। दिलि में सूर पइजी वियो? डॉक्टर साहब तूं कहिड़ियूं पियो दवाऊं ॾी हिकिड़ा सूर ख़तमु पिया थियनि ॿिया थियनि पिया। बाबा इहो कारोबार आहे असांजो ईअं त हलंदो? छा कारोबार मतिलबु तोखे इहे छॾे ॾियूं तूं यको हलियो वञी हलियो पोइ बाबा हीअ पोइ असांजो सिस्टम कीअं हलंदो पुटु? ऐं तव्हांजी फैमिली डॉक्टर आहियां तूं पींदो कर तुंहिंजा बच्चा वठींदो कर बाबा हिकिड़े चकर रुॻी वठी अच बसि। हा यार इहे टन्नो मामद खान ॾेखार वञी। पोइ डॉक्टर साहब इहो मूंखे मुंहिंजी तबियत ख़राबु थिए ई थो गोरियुनि जे करे भई मूंखे इहो पियो लॻे। हा हाणे तूं मरी पवंदे इहो हाणे तूं इहो होॾा ॾेखार वञी टन्नो मामद खान ॾेखार बाबा रेफर टू टन्नो मामद खान। बाबा वञ वञ तकिड़ो वञ तकिड़ो ॿुध फीस असां वधाए छॾी आहे 800 रुपया कई आहे। डॉक्टर साहब तव्हांजा अस्पतालनि जा चक्कर हाणे ऐं तबाह थी विया आहिनि। बाबा इहे थोरो आहे न फ्रैक्चर थी वियो आहे जेसी सेट थिए त लिस्ट ऑफ हेट एक टेबलेट हाँ हीअ त जाम आहिनि। डॉक्टर साहब टली मोहम्मद खान नारो गुज़ारे वियो कॾहिं? सुबुह जो कुलो ॾियो पियो अचां बसि हयाती जेसीं बसि डॉक्टर कोशिशि करे सघे थो हाणे वियो हलियो त हाणे। डॉक्टर साहब मुंहिंजे गले में सूर आहे तव्हां बांह खे पिया चेक कयो? तूं इहो कैप्सूल दवा पीअण खां पहिरीं खाधो हो या पोइ? पहिरीं खाधो हो। ईअं कोन करिणो बाबा ईअं कोन करिणो
जुल्फी सही जलेबी आए थे बाबा जुल्फी इनके बाहर खड़ी वही उठ हल हल आराम से आराम से आराम से आराम से बंद छोरो तो जोरी रखींदो या न तू 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 हल 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 बाबा हल हल हाँ ये बीठो ही शायद बाबा तो क्या हो सो गोरी लिखी दो तू खा सेट थी वेंदे अल्लाह कंदो गोरी तुंहिंजी लॻे नी कोन थियूं हां गोरी तुंहिंजी लॻे नी कोन थियूं ताई करियो हिन महीने तव्हां असां सां करियो कंप्रोमाइज़ ठीकु आहे दाल मानी घुराई आहे तव्हां उहो खाओ ऐं पोइ अॻे महीने अलाह कंदो तो पघार मिली वेंदो ठीकु आहे बाबा अॻे में न ॾींदे हा अॻे महीने ॾींदासीं इनशाला पक हा हा तूं वञ ॾिस मरीज़ वरीज़ वार ॾिस आया हूंदा वञ मोकल तव्हांखे असीं 300 रुपया तारीख़ ॾींदसि ठीकु आहे बाबा ऐं तुंहिंजो कमु इहो हूंदो तूं हीअ सफ़ाई वफ़ाई वग़ैरह कंदे तूं ऐं हा ठीकु आहे ताज़ो आहे खाई कलो बा ॾे ताज़ो ॾे इंसान थी नौकिरी ते रखां मां हाणे तुंहिंजो हुन साफ़ थी वियो आहियां पर पक समुदा विकिणी आहे सुभाणे ईंदा हा समुदा विकिणी आहे सुभाणे ईंदा हा बसि सुभाणे कमु थो लॻो आया समोसे हलो 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 ओके जुल्फी सुभाणे खां न अचिजे बाबा वीचारो रुली वियो छा थियो हाँ छा थियो गले में सूर आहे हलो सही आहे हाँ डॉक्टर किथे आहे डॉक्टर आऊं ॿाहिरि आहियां भाउ ही छा लाइ कमु ईंदो ॿियो आगा कंडो भातो वियो कंडो भातो वियो डॉक्टर साहब ही सफ़ा तो गलो मुंहिंजो सही करे छॾियो ही 3 महीननि खां डॉक्टर सफ़ा माना हाणे इलाज के पर ही हाणे गलो सफ़ा सही थी वियो स्पेशलिस्ट आहियां भाउ थियो सर तव्हां माशाल्लाह कुर्ब तव्हां लख थोरा तव्हां फीस घणी थी न कंडो कढियो आहे सर महिरबानी लख थोरा अरे तू छा पियो करी डॉक्टर साहब सफ़ाई उठ हल सफ़ाई कर हाँ कया जुल्फी को आयो हुयो कोन अरे डॉक्टर साहब जुल्फी कढी अॼु अथव मूंखे त रखियो आहे अरे क्या डॉक्टर साहब ख़ुशख़बरी आहे भाउ कहिड़ी ख़ुशख़बरी ख़ुशख़बरी आहे कहिड़ी ख़ुशख़बरी मूं तारो कोन मरी वेंदो जो गले सूर जो जेको सदाईं ईअं सूर ॿिए टे ॾींहं लत में वेंदो आहे अरे हा वठी हुनखे वठी अॼु हुनखे मूं ठीकु करे ॾियां तमामु सही दाद ने मटे पघार वधाए ॾियो मूंखे कीअं ठीकु कयो ने डॉक्टर साहब असल में हुनखे ही कंडो कोन पियो आहे ही पातो में मुंहुं चिक ॾेई कढी वियो सही थी वियो कसम ना अरे निभागा हाँ अरे का तुंहिंजी ॿेड़ीअ ॿुॾे चओ बाबा ही मूंखे ख़बर हुई हाँ त हुनखे कंडो फाथल आहे हाँ मूंखे इहा बि ख़बर हुई त हिनखे सूर छा था आहे ही कंडो ई फाथो पियो मूंखे ख़बर हुई जे मूंखे कंडो कढणो हुजे हा न ऐं उन ॾींहुं कढी छॾिया हुआ अरे हू रोज़ ईंदो हो 700 रुपया 800 रुपया 700 रुपया 800 रुपया ॾींदो त मुंहिंजे घर जो चुल्हो जब ॿरंदो अरे तुंहिंजी कुझु ई रखियो थी वरी कढां न कढी अरे तूं निकर तूं मुंहिंजो मरीज़ भॼाए छॾियो यार अरे हिन मरीज़ वटि बाबा सिखियो हो ऐं उन बाबा खां पोइ वरी आऊं सिखियो हुउसि ऐं हिन खां पोइ मुंहिंजा बच्चा बि उन मरीज़ मां ते सिखिया ऐं तो कंडो कढी रवानो करे छॾियो थुकूं मटे छॾियो निकर हल वञा तोखे ड्यूटी में मूं हींअर कढियो निकर समोसा निकर वञी हल मोह करे छॾई